अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। जा उमर तो मुल ईद सासा सुअ वरती सुमरा वेई विचारन विसरी खुशी ऐं खरीद सिकण किया शहीद मारू जे मलीर जा। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जा माग बुझे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक वरियो सलाम इशाल क़बूल पवे। 7 जून 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्खूं मेरियूं न थियनि। अॼु ईद जो ॾींहुं आहे, उहा ईद जंहिंजे मौक़े ते ख़ुशियूं विरहाइजनि थियूं। जॾहिं माण्हू हिकु मुनफ़रद ॾींहं जो अहसासु खणी पंहिंजो वक़्तु गुज़ारे थो, उन ॾींहुं हयातीअ जे गुज़रंदड़ समूरनि लम्हनि खे माण्हू ख़ासि लम्हनि तौरु यादगार बणाइण जी कोशिशि करे थो। जॾहिं माण्हू सॼे साल जे समूरनि ॾुखनि खे उन ॾींहंनि जे 12 कलाकनि में वेड़े पाण खे ख़ुशि रखे थो, उन उमेद सां त साल जा ॿिया ॾींहं बि उन लाइ ख़ुशियुनि जा अहिड़ा ई अहसास आणनि जहिड़ा अहसास ईद जो ॾींहुं खणी अचे थो। माण्हू चाहे थो त उनजूं ख़ुशियूं तवील थी वञनि ऐं उनजे दर्दनि ते का काती फिरी वञे। माण्हुनि जी अहिड़ी ख़्वाहिश रुॻो अॼु कोन्हे, पर अॼु जहिड़ी ईद वारे हर ॾींहं ते हूअ इहो ई चाहींदा आहिनि। पर ख़्वाहिशूं जेकॾहिं रुॻो चाहिण सां पूरियूं थी सघनि हा त पोइ ग़ालिब जूं बि उहे सभु ख़्वाहिशूं पूरियूं थी चुकियूं हुजनि हा जिन ख़्वाहिशुनि ते हुनजो दम निकिरंदो हो। ख़्वाहिश त आहे माण्हुनि जे ख़ुशियुनि तवील थियण जी, पर हिते इंसान जा दर्द तवील थींदा पिया वञनि। उहे पीड़ाऊं तवील थींदियूं पियूं वञनि जिन पीड़ाउनि जो घाणो ॼण त माण्हुनि जो नसीब बणिजी चुको आहे। दर्द ऐं माण्हुनि जा ॾुख का आमिर जी हयाती वांगुरु खुटनि ई नथा ऐं ख़ुशियूं का शाइर जे मुख़्तसर नज़म खां बि मुख़्तसर थींदियूं पियूं वञनि। पर अहिड़नि हालनि में बि उमेदनि जो पलो न छॾण जी जेका सुती सिंध जे माण्हुनि खे पियल आहे, उहा सुती उनखे जहिड़ो रखियो पई अचे। हूअ मायूसियुनि जे कंहिं बि समुंड में ग़र्क़ नाहिनि थिया। तोड़े जो ख़ुशियूं मुख़्तसर थींदियूं पियूं वञनि, पर कंहिं डिक्टेटर जी हयाती जहिड़ा दर्द उमेदनि खे शिकस्त ॾेई नाहिनि सघिया। उन्हनि उमेदनि जी तजदीद जो वर्जाव अॼोके ॾींहं ते बि थींदो ऐं उन्हनि ख़्वाहिशुनि जो वर्जाव बि अॼु ई थींदो जेके ख़्वाहिशूं इनफ़रादी तौर ते थी सघे थो तवाज़न में न हुजनि, पर इज्तमाही तौर ते उहे ख़्वाहिशूं कॾहिं बि अहिड़ियूं न हूंदियूं जंहिंजो पूरो न थियणु सिंध जे माण्हू जो हक़ न हुजे। सिंध जे हक़नि जी ख़्वाहिश उन करे बि जाइज़ आहे जो उनजी पूराई थियण सां ई उहे ख़ुशियूं मोटी अची सघनि थियूं जेके ख़ुशियूं ईद वारनि ॾींहंनि खे का माना बख़्शींदियूं आहिनि। सिंध में रोज़गार जा दरवाज़ा बंदि न करण वारियूं ख़्वाहिशूं हुजनि या माण्हुनि खे बदअमनी खां बचाइण वारी ख़्वाहिश हुजे, ॻोठनि में बेॾोहियुनि खे धाड़िल करे मारण वारे अमल जे अंत जी ख़्वाहिश हुजे, या वतन सां वफ़ा जे ॾोह में खंभिजी वियल माण्हुनि जी आज़ादी वारी ख़्वाहिश हुजे, या उन्हनि 4 दीवारनि चादरनि जे तक़दुस बरक़रार रखण वारी ख़्वाहिश हुजे जंहिं तक़दुस खे पुलिस एहलकार पामाल कनि था। इहे सभु ख़्वाहिशूं पूरियूं थियण माण्हुनि जो हक़ आहे। माण्हू महांगाई वारे अज़ाब खां बचण जी ख़्वाहिश कंदा हुजनि या वरी सरकारी मुलाज़मतनि मां निकाली न मिलण जा ख़्वाहिशमंद हुजनि, उहे धाड़िलनि जे रहज़रीन खां पाण खे महफ़ूज़ रखण जी ख़्वाहिश कंदा हुजनि, या वरी पुलिस एहलकारनि पारां मिलंदड़ ज़िलतनि खां छुटकारे लाइ उन्हनि जी का ख़्वाहिश हुजे, कुदरती आफ़तनि खां बचाव जी का ख़्वाहिश हुजे, या उन्हनि आफ़तनि खां बचाव लाइ माण्हू का ख़्वाहिश रखंदा हुजनि जेके आफ़तूं ज़मीन वारा उन्हनि जी झोली में उछलाए रहिया आहिनि। उन्हनि समूरियुनि ख़्वाहिशुनि जा बुनियाद हक़ जी सरज़मीन ते रखियल आहिनि। सिंध जा माण्हू पंहिंजे बीठल फ़सलनि जे न सुकण जी ख़्वाहिश कंदा हुजनि या वरी नवनि फ़सलनि जी पोखी लाइ उहे का ख़्वाहिश रखंदा हुजनि, उहे ठूर थी वियल दरिया जे जिस्म जे आले थियण जी ख़्वाहिश रखंदा हुजनि, या वरी उन नाइंसाफ़ी जे ख़ात्मे जी ख़्वाहिश रखंदा हुजनि जेका नाइंसाफ़ी ज़मीन सां गॾु हाणे माण्हू जे वजूद खे बि ख़ुश्क करे रही आहे। छा अहिड़ियूं ख़्वाहिशूं माण्हुनि जो हक़ कोन्हनि
जो उहे ईद वारे ॾींहुं उन्हनि जी तजदीद न कनि। उहे त सभु अहिड़ियूं ख़्वाहिशूं आहिनि जेके बिना का ख़्वाहिश ॾेखारण जे पूरियूं थी वञणु घुरिजनि, पर हिते माण्हू खे उन जे हक़नि खां एतिरो त महरूम रखियो वियो आहे जो हाणे उहे पंहिंजे हर हक़ मिलण खे बि रिआयत सम्झण ते मजबूर आहिनि। अॼोको ॾींहुं रुॻो ख़ुशियूं नथो आणे, पर उहो ॾींहुं क़ुर्बानी जो फ़लसफ़ो बि सम्झाए थो। क़ुर्बानीनि जे फ़लसफ़े तहत सिंध जे माण्हू खां एतिरियूं त क़ुर्बानियूं वरितियूं वेंदियूं रहियूं आहिनि जो हाणे उन्हनि लाइ रिआयत ऐं हक़ में फ़र्क़ु करण बि मुश्किल थी पियो आहे। जेकॾहिं हू हितां ग़ैर क़ानूनी परॾेहनि जी वापसी जी घुर कनि था त उहा बि उन नमूने पूरी न थींदी हुजे ॼण उन्हनि का रिआयत घुरी हुजे। जेकॾहिं उहे सिंधु दरिया खे पाणी जो हिसो ॾियण जो मुतालबो कनि था त उहो मुतालबो बि अहिड़े तरीक़े सां रद्द थी रहियो आहे ॼण सिंध जा माण्हू का रिआयत तलब करे रहिया हुजनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो सिंध वासियुनि खे पंहिंजा हक़ लाज़मी तौरु ॾिना वञनि। प्रोग्राम खे ध्यान ऐं मुहबत सां ॿुधण लाइ अव्हां जा लख थोरा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं सोच वीचार में अॼु ईद बाबति मुख़्तलिफ़ लेखणियूं अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे। ईद जे ॾिहाड़े ते असीं ख़ुसूसी ट्रांसमिशन पेश करे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी इमदाद अली ओढो, सरवेज ओढो, वहीद मुस्तफ़ा अलाशारी ऐं मुनाचिज़ हबीब लगारी समेत समूरे सथ पारां अव्हां सभिनी ॿुधंदड़नि खे ईद जूं लख वाधायूं ऐं इहा ई दुआ शाल अव्हां जे अङण मथे ईदूं हमेशह हुजनि। ईद बाबति जॾहिं बि प्रोग्राम तरतीब ॾींदा आहियूं तॾहिं केतिरियूं सिटूं ज़हन जे सहन ते लही ईंदियूं आहिनि। मियाँ मोहम्मद बख़्श बि यादि पवंदो आहे जंहिं लिखियो, ईदां ते शबरातां आहियां सारे लोकी घरानू आए ओनी आए मोहम्मद बख़्शा जड़े आप हथें दफ़नाए। बिल्कुलु ईअं ई उहे फ़र्द वरी वापसि न आहिनि वरंदा जेके माण्हू पाण हथनि सां मिटी मां हवाले करे ईंदो आहे। ईद बि यादि पई। ईद जे मौक़े ते नामियारे शाइर आकाश अंसारी जी लिखणी नज़रनि मां गुज़री जंहिंजूं कुझु सिटूं अव्हां जे समातनि जी नज़र कजनि थियूं। डॉक्टर आकाश अंसारी लिखे थो, हैलो की ईद सिंध लाइ का बि ख़ुशी न पर नसूरी क़याम खणी आई आहे। जंहिं पासे निहार तंहिं पासे बुख उञ ऐं मायूसियुनि जी रुञ पई राङा करे। माण्हू जो झुरियल जीअं सुकल चेहरा अणभव वार वीरान अखियूं अणधोता कपिड़ा मलूल गुमसुम जहिड़ा जेरा लाश घर झेड़ो चिड़ कावड़ छिड़बूं छितकुताई हैरानी परेशानी बदहाली ऐं बेहाली मुस्तक़बिल खां मायूस ज़िलतनि ऐं बदनामियुनि जा अणॾिठा ख़ौफ़ कर्ज़दारनि जूं धमकियूं थकी टुटी घर पहुचण ज़ाल जा वेण ऐं ताना ॿुधण समूरी कावड़ ज़ाल ऐं ॿारनि मां कढण पोइ पछताव जो ज़िलत भरियो ऐं अज़ितनाक अहसास ख़ुदकशी माताम रोज़ राड़ो ही सिंधा या कोई शमशान आहे। बनियूं उजाड़ बाग भेलाड़ माल बुख ते सॼो राज बेरोज़गार धाड़ेलनि जो डप ॿिए पासे सरकारी मशीनरी जो ख़ौफ़ तपेदार कोटार मुख़्तियारकार रिकवरी मजिस्ट्रेट पुलिस अटालन समेत कहर वारत पिटको ॻिची में इलाज मिंथूं आज़ियूं न्याज़ियूं कूड़ियूं ख़ुशामदियूं बेइज़त थियण कंध मथे खणी हलण जहिड़ो न हुजण जो अहसासु शहर अॻे ई खसिजी विया ज़मीनूं तीन वाल गुज़र जा हड़ई वसीला हथनि मां विया झंग जा अलाह लोक माण्हू जंहिंखे पकोड़ो बि सोलो ठाहिण कीन अचे तिन वटि अलाह जो आसरो सिर्फ़ु हिकिड़ो हो दरिया बादशाह सो बि फुरिजी वियो रिढ बकरी न पर सॼो सारो दरिया राति पेट में चुराइजी वियो। मुंहिंजो शींहं सिंधु हा सिंधु जंहिंजी माना ई हुई समुंड मुंहिंजो समुंड जेॾो सिंधु जंहिंखे सिकंदर यूनानी पहिरियों भेरो ॾिठो त दहिलजी वियो। संदसि फ़ील मस्त फ़ौज दरिया में पेर पाइण खां नाबरी वारे छॾी कालूणी काल जंहिंखे ॾिसण सां ई हैबत तारी थी वेंदी हुई दहशत दम दरिया में जित कुननि में कड़का लॻा पिया हूंदा हुआ। जेको शींहं ईंदो हो
ॿेला ॿोड़े ईंदो सो मूंखां ईअं विसाह गाते सां फुरियो वेंदो। उफ़ ख़ुदाया, काश उहो सभु ख़्वाबु हुजे। कंहिं दर दाहियूं जहान ख़ान वटि बेहसीअ जे क़ब्रिस्तान में कंहिंखे सॾु करियूं। केर बि घस नथो ॾसे, सभु ख़ामोश गुम आहिनि। बाक़ी जेके लुड़मा मज़ो पिया वठनि से सभु सवें भेरा आज़मायल, साॻिया आवाज़, साॻियूं हकलियूं, साॻिया कुकरा, साॻिया नारा, साॻिया चेहरा। चरिया खरिया आहियूं पर सुञाणो सभिनी खे था। जेॾां था विख वधायूं कारे ते पेर थो पवे। विख विख ते वासिंग वेठल हूंदे बि माण्हू लुछनि पिया, फतकनि पिया, कुझु करण लाइ बेचैन बीठा आहिनि। अजीब मोड़ आहे सिंध जी सियासत जो, जंहिं तयारु आहे घोट लभे कोन थो। कंहिं कयो आहे असां सां ई अज़ीम दोखो, कीअं थी हेॾी गज़मनाक विसाह घाती। पंहिंजो हिते को अहिड़ो सॼणे हमराज़ कोन्हे जेको उन राज़ तां परदो खणे सवाइ तारीख़ जे, जंहिं लाइ एमरसन चवे थो, हीउ उहो पहाड़ आहे जिते तव्हां जेतिरो ऊचो चढ़ंदा ओतिरो ई पंहिंजे मुस्तक़बिल जी वस्ती खे चिटो ॾिसी सघंदा। सो पाण बि जॾहिं इंसानी तारीख़ जी आङुर मां झले हलंदासीं तॾहिं पाण खे अहिड़नि टिनि जगादरीअ मुड़ुसनि मथां वञी बीहारींदी जेके तोखे चालाकी, साज़िश, महिलाती मामरनि, जंगी हरफ़तनि जे इल्म जा अकाबर लिखिया वञनि था, जिन जहिड़ो फितनाई दिमाग़ हेसि ताईं रूह ज़मीन ते कंहिंजो न थियो। हुन जे इल्म जी अज़मत जो उहो आलम आहे जो अॼु बि दुनिया जी का अहिड़ी हिकिड़ी पार्टी बि हुननि जे असर खां आजी कोन्हे। अचो त उन्हनि जे उन कार्य इल्म जी ताक़त सां असां बि पाण सां थींदड़ विसाह घातियुनि जा घटि घेड़ ॻोल्हियूं। मन का ॻाल्हि पले पवे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक डॉक्टर आकाश अंसारीअ जी लिखियल लिखणी मां चूंड वर्क। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ईद बाबति प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। हाणे शाइरी जा वर्क वरायूं था ऐं सभ खां पहिरियां ख़ूबसूरत शाइर उदासी जखराणी जो ख़ूबसूरत नज़म अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। नेण पंहिंजा भिनल, चप पंहिंजा सुकल, सिंध धरती जी मुदत खां वीरान थियल, पंहिंजे मासूम मुर्कनि ते कर्फ्यू लॻल। अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे। कुझु पठाणनि जे हाञनि ते वीचार जे, डेम ठाहिण जे ॻाल्हियुनि ते बाकार जे, धार सूबे जे घुर ते बि दिलगार जे, थर जे ॿारनि जे बि मरतीअ ते लुछूं, कुझु मुहाजर अदन जे अॻियां बि कुझूं, हेॾा अनियाव जो कुझु त कंहिंखां पुछूं। हिन समूरियुनि कहाणियुनि किसनि जे पुठियां आ सघारियुनि धुरियुनि जो अमल ऐं दख़ल। अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे, अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे। हेल रोंबनि जी मौसम बि आई अथई, ॻोठ जी हर बनी थी विसाई अथई, ऐं असां वटि अञा हिकलाई अथई। तुंहिंजे ख़ामोश लहजे ते हैरान आ, वाइदा कीअं विसारी परेशान आ। तुंहिंजो सरतियूं जॾहिं गाह ते थियूं वञनि, मूंसां नज़रूं मिलाए नथियूं हू सघनि। तुंहिंजे सरतियुनि जा चेहरा बि आहिनि लथल। अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे। काल टंडे बहावल मां वाका उथिया, अॼु कराची में इकरा जा सुरका उथिया। हितड़े न्याणी हुई सत क़ुराननि मिसल, जंहिंजी आमद ते हा खून बि बख़्शिया। त ते एॾा सितम पोइ बि ख़ामोश सभु, हाय हेॾो ज़ुल्म पोइ बि ख़ामोश सभु। पंहिंजे हथ में कलम पोइ बि ख़ामोश सभु, रोज़ थींदा रहनि अहिड़ा कहरी अमल। अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे। कंहिं पाणी जे वारे तां झेड़ो कयो ऐं पोइ मीरनि वॾेरनि हो जरगो कयो। संग चटी जो उन्हनि फ़ैसिलो हो कयो, तो बि चुपचाप ख़्वाबनि जो सौदो कयो। भाइरनि जे अनाउनि खे ऊचो कयो, पंहिंजे चपड़नि खे चप जी सुई सां सिबी। ॿिए जे आङुर खे तो सूंहं बख़्शे छॾी, ओ परनि तूं बखन मंझि आहीं सुतल। अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे। मुंहिंजो कुर्बान धरती तां कुर्बान थियो, रूपले जो ऐं नूरनि जो अहसान थियो। घोर मक़सूद सां मुंहिंजो सलमान थियो, टोड़ी फाटक करबल जो मैदान थियो। हिकिड़ी रियासत बेपीर बेदीन आ, मुंहिंजे अफ़ज़ल खे मेहंदी लॻी कीन आ। थी
थी मुज़फ़र जी बेमहल तदफ़ीन आ, मुझे सूर्य जो मोता गुजारत बणियल। अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे, अहिड़े माहौल में ईद कहिड़ी कजे। सिंधी ॿोली जे नामियारे इनकलाबी शाइर ज़ाहिद शेख लिखियो, जॾहिं राज मां रहज़नी राति वेंदी, तॾहिं सुबुह थींदो, तॾहिं ईद ईंदी। अञा राति कारी जी काराण आहे, अञा माॻ पंहिंजे ते मेराण आहे। जॾहिं कंहिं सवेरे में सुरहाण थींदी, तॾहिं सुबुह थींदो, तॾहिं ईद ईंदी। अञा सिंध सारी न थी आहे सघारी, अञा थर जी वारी बि आहे उञारी। भेटनि जा गिटा सूंहं सावक चुमींदी, भेटनि जा गिटा सूंहं सावक चुमींदी। तॾहिं सुबुह थींदो, तॾहिं ईद थींदी। जॾहिं पाप जा पेर पाछा न हूंदा ऐं रोडनि ते गुमनाम लाशा न हूंदा, जॾहिं का बि जीजल न वरलाप ॾींदी, तॾहिं सुबुह थींदो, तॾहिं ईद ईंदी। अथम आस ज़ाहिद उहे ॾींहं ईंदा, असां ते सुखनि जा के साया बि थींदा। जॾहिं ॾेह खे राति ॾाइण छॾींदी, तॾहिं सुबुह थींदो, तॾहिं ईद ईंदी। तॾहिं सुबुह थींदो, तॾहिं ईद ईंदी। नामियारे शाइर अली सफ़दर लिखियो, सीधो सूद त कोन्हे घर में, कुझु मौजूद त कोन्हे घर में। बुख जो पेट या ॾुख जो पाछो, अॼु महदूद त कोन्हे घर में। तुंहिंजो हाण पखी पर ॾेही, को बि वजूद त कोन्हे घर में। आऊं खणी वेंदो हां अक्सर, पीड़ाउनि जी रोज़ पुठा रख। ॾाॾा तोखे ईद मुबारक, ॾाॾा तोखे ईद मुबारक। डिगड़ी पंहिंजो संग बदिलायो, तकिड़ो अंत असां ते आयो। हिकु हिकु माण्हू मरण पुॼाणा, हर माण्हू हिकु ख़ाल वधायो। सारा ख़्वाब वियो गड़काए, हिकु बुखियारो उथर आयो। हाण छबी में पई आहे, कणिक जी मानी हिकिड़ी खारक। ॾाॾा तोखे ईद मुबारक। सम्झ त थाक बि नाहे हाणे, का उताक बि नाहे हाणे। लाहक मर्ज़ हज़ार ई आहिनि, हीणो चाक बि नाहे हाणे। वण काठी थी विया आहियूं, को बड़धाक बि नाहे हाणे। पर से नेण अलाए काथे, जे पणछण लाइ होड़ा पारक। ॾाॾा तोखे ईद मुबारक। हाण त हस्ती चर्चो आहे, ठोक ठठोल हमरचो आहे। वक़्तु असांजो टीचर आहे, रोज़ असांजो परचो आहे। अॻियां केॾी ऊंदा ही आहे, पोयां केॾी चौचो आहे। रोज़ खणा थो बार गमन जा, रोज़ खुटां थो हिकिड़ी मारक। ॾाॾा तोखे ईद मुबारक। रुसनड़ राग किथे थो मोटे, वेंदड़ भाग किथे थो मोटे। साॻी मुंद अचे थी लेकिन, सुकंदड़ साग किथे थो मोटे। लुटंदड़ जिस्म निकोरो थिए पर, लुटंदड़ माग किथे थो मोटे। थींदा नेण कामो राई, थींदा हाण ख़्वाब किलारक। ॾाॾा तोखे ईद मुबारक, ॾाॾा तोखे ईद मुबारक। नामियारे शाइर मुनवर हालेपुटे लिखियो, अणहूंद जे हुजण जो दिलकश अज़ाब आहे। हर पहर ज़िलज़िलनि में धरती जा दिलि धुॾे थी। सरियो कंदे सिधो मुंहुं खिलंदे ई ख़्यालु सोचो। गुरबत जी बि शइ आहे, माण्हू में लटू ॾे थी। हिन ईद लाइ सोचां छा छा वठी सघां थो। कपिड़नि जो जोड़ो हिकिड़ो, हिकिड़ी जुती लीलामी। घर जी उदास चुल्ह जो ॾुस्को बि यादि आहे। फाकनि जी मुंद बुछड़ी, जंहिंजी भरियूं सलामी। ग़ालिब जो शौक़ु साइकिल, उनखे बि कीअं टारियां। खीसे जी बादशाही, लालण मगर लुॾे थी। सरियो कंदे सिधो मुंहुं, सरियो कंदे सिधो मुंहुं खिलंदे ई ख़्यालु सोचो। गुरबत जी बि शइ आहे, माण्हू में लटू ॾे थी। अमां जे मुंहुं मन्याणियुनि सोचनि सदाईं सम्झो। ॾातार नेठि ॾींदो ईंदो बि अन उठनि ते। काढ़े में रोज़ कढ़ंदे जलंदी रही जवानी। ओ काश को ॾिसे हा पंहिंजा ई ॿिनि पुठनि ते। पंहिंजे त रिज़्क़ जी हुई ॿेड़ी भॻल पुराणी। हिकु लहर मां चढ़ी जे ॿी लहर में ॿुॾे थी। सरियो कंदे सिधो मुंहुं खिलंदे ई ख़्यालु सोचो। गुरबत जी बि शइ आहे, माण्हू में लटू ॾे थी। हिन बुख जी चटी में छा छा न पाण हारियो। सरगम जहिड़ा सियारा, बैतन जहिड़ियूं बहारूं। अंजाम के मिलण जा अध में छॾे हलियासीं।
गाढ़नि गलनि खां परते पंहिंजूं कियूं कतारूं, तक़दीर बेतहाशा पेरनि में रोज़ चिपलियो। जिंदड़ी दलेर एॾी कंबदे वरी कुॾे थी, सरियो कंदे सिधो मूं खिलंदे ई ख़्यालु सोचियो, गुरबत अजीब शइ आहे, माण्हू में लटो ॾिए थी। छित जे विछाई जहिड़ो विरह वॾो लॻल आहे, छित जी विछाई जहिड़ो विरह वॾो लॻल आहे, दातार पोइ ॾिठो मूं बुखिया सभई टुटल हुआ। बजरी ते सूतली जी ॿोरी अधड़ विछाए, मज़दूर ख़्वाब मुंहिंजा मूंसां थकी सुतल हुआ। ओलह मां चंड सनड़ो उभरी अखियुनि में आयो, पोइ विखनि नचण लाइ घर जी घटी सॾे थी, सरियो कंदे सिधो मूं खिलंदे ई ख़्यालु सोचियो, गुरबत अजीब शइ आहे, माण्हू में लटो ॾिए थी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारी लेखिका अनीता शाह लिखियो, बहरहाल अॼु ईद आहे। हूअं त इन ॾींहं ते जानवरनि जी कुर्बानी कबी आहे, पर हिन ईद ते असां पाण कुस्तियूं पिया ऐं हर जाइ तां असांखे कस यानी नुक़सान खां सवाइ कुझु बि नसीब न पियो थिए। ख़ुशियुनि में असां सां सभु को भाईवार आहे, ॾुखनि ॾोलावनि ऐं मुसीबतनि में असां अकेला आहियूं। असां जॾहिं खिलूं था त सभु मिड़ी अची असां सां गॾु खिलनि था, पर जॾहिं असां रोऊं था कुंडूं वसाए अकेलो रोअणो पवे थो। ॿुधूं पिया त सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में पाणी जी खोट इन हद खे वञी पहुती आहे जो उते चङी मुल्ह एवज़ पीअण जो पाणी डरमनि में मिले थो। पोइ जेके माण्हू अटो मस अफोर्ड करे सघनि था, उहे पाणी जी पूरत किथां करे सघंदा। अॼु असां हिकु अहिड़ो खितो बणिजी विया आहियूं जंहिं खिते जा माण्हू इनफ़रादी कुर्बानी बदिरां इज्तमाही कुर्बानी पिया ॾियनि। हिन ईद ते मालवंद माण्हुनि पाणी जी शदीद खोट जे करे पंहिंजे माल जा अघ किराए छॾिया त जीअं उहे कुर्बानी में खपी वञनि, पर पोइ बि जानवरनि जो विकिरो तमामु घटि रहियो, छाकाणि जो माण्हुनि वटि पैसो कोन्हे। जानवरनि जो वठी अचण ऐं वापसि वञण ते टैक्स अलॻि लॻा। किथे पढ़ियो हुउमि त ईंदड़ वक़्तनि में जंगियूं तेल या ॿिनि वसीलनि ते न पर पाणी ते लॻंदियूं। ईअं न थिए जो हिन खिते में अण बराबरनि ऐं महरूमियुनि वारा रविया वञी तरो वठण ऐं कंहिं नई विढ़ाण जो कारण बणिजनि। पाणी जो मसइलो को मामूली मसइलो कोन्हे। बुख में पेट सां पथर ॿधी सघिजे थो, उन जो सिंध जहिड़े गरम धरतीअ ते कहिड़ो इलाजु आहे। उन जो सिंध जहिड़ी गरम धरती ते कहिड़ो इलाजु आहे। दरिया जे पेट में एतिरो पाणी कोन्हे जेतिरो असां सभई अखियुनि में खयूं पिया हलूं। कोटड़ी वटां दरिया जो पेट एतिरो ख़ाली थी चुको आहे जो उतां ट्रकनि जे लंघरे रस्तो थी पियो आहे। मसइलो इहो आहे त असां इज्तमाही इनफ़रादी मसइलनि जे हिक ॿिए सां तालुक़ खे सम्झी न सघिया आहियूं। असीं उहो सम्झी न सघिया आहियूं त असांजा हड़ई जुदा जुदा मसइला कंहिं अहिड़े मसइले मां निकिरनि था जेको सभिनी जो गॾियल मसइलो आहे ऐं जंहिं ते सभिनी खे दाह कूक करणी पवंदी। साईं, मुंहिंजा हर साल ईदूं अचनि थियूं, पर ख़ुशियूं जेके ईदनि सां सलाहियल आहिनि उहे सिंध जो दग भुलिजी वियूं आहिनि। सिंध में तमामु घणी गुरबत सबबि माण्हुनि लाइ ईद ऐं ख़ुशियूं जिन जो तस्वरी हाणे उभरो थींदो पियो वञे। गुरबत सबबि माण्हू लाइ जिस्म ऐं रूह जो रिश्तो बरक़रार रखण में मुश्किल बणिजी वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त सिंध जे बुनियादी मसइलनि मां हिकु मसइलो हुकुमरानी पिणु आहे। बहितर हुकुमरानी ज़रिए सिंध खां रुसी वियल ख़ुशियुनि खे ॿीहार मोटाए सघिजे थो। ख़ुशियुनि खां ख़ाली थी वियल ईदूं भला कहिड़ियूं। ईद हाणे हिकु रस्म बणिजी वई आहे जंहिं लाइ माण्हू सॼो साल पंहिंजा उजागा ऐं लुड़क गॾु करे बि पंहिंजे बचनि लाइ ख़ुशियुनि जा लम्हा ख़रीद करे सघनि था। बाक़ी कैलेंडर जे फेरे सां ईदूं त अची सघनि थियूं, पर ख़ुशीअ कॾहिं बि मोटी नथी सघे। हिन भेरे बि वक़्त जे आरायनि जा झोल ख़ुशीअ जे गुलनि खां ख़ाली आहिनि। जिन वटि साल जा 365 ॾींहं ईद जा ॾींहं आहिनि, उन वटि अणमुयूं ख़ुशियूं आहिनि। उन्हनि खे अॼोके ॾींहं जे ख़ुशियुनि जी मुबारक हुजे ऐं उन्हनि खे अॼोकियूं ख़ुशियूं वंडणु घुरिजनि। नामियारो लेखक हसीब कान्हियो लिखे थो, मुख़्तार ख़ान सरदार ख़ान ऐं कमदार ख़ान खां वीदे इख़्तियार ख़ान मुख़्तियार ख़ान ऐं मुख़्तियार ख़ान खां थींदे अलू वलू ऐं गुलू ताईं
अॼु जेको फ़िक्रो सभ खां वधीक वरजायो वेंदो सो हो ईद मुबारक। ॿुढा बच्चा निढा वॾा तोड़े हिक जहिड़ा अॼु हिक ॿिए जे गले मिलंदा ऐं चवंदा ईद मुबारक। उन लफ़्ज़ खे मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिकु माण्हू ॿिए माण्हू खे चपन सां चवंदो त ईद मुबारक आहे, पर उन जे पुठियां ॻाल्हि का ॿी रखियल हूंदी आहे जेका सम्झी त सभु को वञे थो, पर बयानु हर को नथो करे सघे। ईद मुबारक चवण जो बहानो ॻोल्हे उन जे पुठियां रखियल दिलि जी दॿियल ॻाल्हि ज़ुबान ते छो नथी आंदी वञे, उहो त इन समाज में रहंदड़ हर फ़र्द चङी रीति ॼाणे थो। कुझु मिसाल हिते पेश कजनि था, जीअं को असांखे बटाकी सटाकी न सम्झे। उन ॾस में सभ खां पहिरियां जेकॾहिं पुलिस वारनि जो मिसाल न ॾिबो त सरासर नाइंसाफ़ी थींदी, छाकाणि त असांजा पुलिस वारा त ईद खां अॻु रोडनि ते भाॻियुनि जा माल रोकींदा अखियुनि चवंदा पिया ईद मुबारक। उन ईद मुबारक जो मतिलबु आम ईद मुबारक न हूंदो, बल्कि उहो ख़ासि ईद मुबारक हूंदो आहे जंहिंखे जेकॾहिं खोले सम्झाइजे त मतिलबु थींदो ख़र्ची कराए। अॼोके ॾींहं ते ईद निमाज़ पढ़ीअ जीअं ई मस्जिद या ईदगाह खां ॿाहिरि निकिरबो आहे त सभ खां पहिरीं जेका संगत टकराइबी आहे उहे आहिनि फ़क़ीर मर्द मायूं ऐं ॿार जेके चिंबड़ी वेंदा आहिनि ऐं अशद आङुर मथे करे चवंदा आहिनि ईद मुबारक। उन ईद मुबारक जो मतिलबु बि साफ़ु हूंदो आहे, यानी ॾहड़ी करायो। अॼोके ॾींहं ते अलू वलू ऐं गुलू वरी पंहिंजे ॿारनि खे स्टॉप ते वठी वेंदा, खेनि पकोड़ा समोसा खाराए लाचार, हिकिड़ो जूस जो दॿो पीआरे ऐं को जहिड़ो तहिड़ो रांदीको वठी ॾेई अची घर पंहिंजी कारकर्दगी रिपोर्ट पेश कंदा त ॿारनि खे घुमाए आया आहियूं। जॾहिं त कमदार ख़ान भोतार ख़ान खे ऐं भोतार ख़ान वरी सरदार ख़ान खे चवंदो आहे ईद मुबारक। साॻे नमूने इख़्तियार ख़ान मुख़्तियार ख़ान खे ऐं मुख़्तियार ख़ान वरी ख़ुदि मुख़्तियार ख़ान खे ईद मुबारक चवंदो आहे। अॼोके ॾींहं ते घणी ख़ल्क़ उहा आहे जेका भोतारनि खे ईद मुबारक चवणु वेंदी आहे। ईद मुबारक चवण जे पुठियां दॿियल ॻाल्हि इहा हूंदी आहे त साईं पुटु बेरोज़गार वेठो आहे, नौकिरी लाइ कुझु करियो, तव्हांजो दर ई असांजो सहारो आहे, बसि असां वटि ईद मुबारक ऐं ख़ैर मुबारक चवण जो जहान कुझु ईअं ई हले थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हसीब कान्हे जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां, वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन